ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध में पुलिस टेस्ट पास अक़लियती नौजवाननि लाइ ख़ुशख़बरी। खेनि 1 महीने अंदर ऑफर ऑर्डर ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं, सेनेटर दिनेश कुमार जी सदारत हेठि अक़लियती मामलनि वारी कमेटी जो इजलास थियो। सेनेटर महेश मलाणी ऐं MNA नीलम कुमारी जे थरपारकर, मीरपुर ख़ास ऐं उमरकोट वासी अक़लियती नौजवाननि खे ऑफर ऑर्डर न मिलण जी निशानदेही कई। चेयरमैन दिनेश कुमार IG सिंध खे नोटिस जारी कंदे कमेटी जे इजलास में तलब करे वरितो। इजलास में एडिशनल IG सिंध शर्जील खरल पेश थियो। महीने अंदर 382 नौजवाननि खे ऑफर ऑर्डर ॾियण जी ख़ातिरी कराई वई। एडिशनल IG चयो त टेस्ट जा समूरा मरहला मुकमल कंदड़ अक़लियती नौजवाननि खे 1 महीने अंदर ऑफर ऑर्डर ॾींदासीं। अव्हांखे ॿुधायूं, सिंध में पुलिस टेस्ट पास अक़लियती नौजवाननि लाइ ख़ुशख़बरी आहे। खेनि 1 महीने अंदर ऑफर ऑर्डर ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। सेनेटर दिनेश कुमार जी सदारत हेठि अक़लियती मामलनि वारी कमेटी जो इजलास थियो। सेनेटर महेश मलाणी ऐं MNA नीलम कुमारी जी थरपारकर, मीरपुर ख़ास ऐं उमरकोट वासी अक़लियती नौजवाननि खे ऑफर ऑर्डर न मिलण जी निशानदेही कई वई। चेयरमैन दिनेश कुमार IG सिंध खे नोटिस जारी कंदे कमेटी जे इजलास खे तलब करे वरितो। इजलास में एडिशनल IG सिंध शर्जील खरल पेश थियो। महीने अंदर 382 नौजवाननि खे ऑफर ऑर्डर ॾियण जी ख़ातिरी कराई वई। एडिशनल IG चयो त टेस्ट जा समूरा मरहला मुकमल कंदड़ अक़लियती नौजवाननि खे 1 महीने अंदर ऑफर ऑर्डर ॾींदासीं।